बाबा साईं मूंखे शक न पर पूरी पूरी पक आहे त इहो हैबत असां सां गदारी ते लही आयो आहे। कालू मां सम्झां थो त कमाल खान हैबत जे अॻियां हॾी उछलाई आहे, पर इहा हॾी हैबत खे निड़ीअ में अटकी पवंदी, निड़ीअ खां हेठि कान लहंदसि। इहो त आहे बाबा साईं, पर इन खां पहिरियां अव्हां खे को नुक़सान न पहुचाए, मूंखे इन ॻाल्हि जो ख़तरो हूंदो आहे। कालू हैबत में एॾी हिमत ई न आहे जो मुंहिंजे ई ॻोठ में मूंखे नुक़सान पहुचाए। हैबत जी जेका इहा वाइड़ाप आहे न, इहा पाण ॼाण हैबत खे ज़ाहिर करे विझंदी। बाबा साईं इहो हैबत कमाल खान जो पढ़ायल आहे, उन करे उन जो ख़्यालु रखणु लाज़मी आहे। हैबत खे कमाल खान असांजी जासूसी लाइ छॾियो आहे, पर असांजे विच में जेके बि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि उन विच में मां हैबत खे कॾहिं वेहण जी इजाज़त ई न ॾींदो आहियां। तव्हां वॾा आहियो, मूंखां वधीक बहितर सोचींदा हूंदव, पर इन हराम खुरनि जो ख़्यालु रखिजो बाबा साईं। तव्हां खां पोइ ही पूरो ॻोठ छोरो छिनो थी वेंदो। कालो ॻोठ वारनि पाण पंहिंजी मुसीबत खे दावत ॾिनी आहे, खणी जो 12 हू मुसीबतुनि में घेरियल आहिनि, पर मुंहिंजे वञण खां पोइ इहा बर्बादी अची उन्हनि जे सिर मथां बीहंदी, पोइ उन्हनि खे मुंहिंजो ऐं मुंहिंजी ॻाल्हियुनि जो क़दुरु थींदो। चवंदा आहिनि जॾहिं वक़्तु हथनि मां निकिरी वेंदो आहे न, पोइ पछताव अजायो हूंदो आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।